नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो मां सैयद समीला शिराजी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। सिंध हुकूमत ऐं सरकारी मुलाज़िमनि विच में ॻाल्हियूं कामयाब थी वयूं। मुलाज़िम इत्तेहाद जे अॻवान अशरफ ख़ासकैली चयो आहे त सरकारी मुलाज़िमनि खे ग्रेड 1 खां 21 ताईं बलोचिस्तान जीअं रिटायरमेंट वक़्तु बेनिवोलेंट फंड ऐं ग्रुप इंश्योरेंस मिलंदी। जिन मुतालबनि ते डेडलॉक हो उहो ख़त्म थी वियो आहे। मुलाज़िम जी जदोजहद कामयाब थी वई आहे। पाकिस्तान ऐं अफगानिस्तान जे घरू वज़ीरनि जे तेहरान में मुलाक़ात। इक़्तिसादी ताउन तंज़ीम जे इजलास जे मौक़े ते ॿिन्ही मुल्कनि जे परॾेही वज़ीरनि मुलाक़ात कई ऐं हथ मिलायो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां पाक अफ़गान मसइलो ॻाल्हियुनि ज़रिए हल करण ते ज़ोर। मोहसिन नक़वी चयो आहे त घर जे मसइलनि खे बि ॻाल्हियुनि ज़रिए हल कयो वेंदो आहे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त अफ़गान तालिबान पंहिंजे अंजाम जो हिसाब ज़रूरु रखनि। पाकिस्तान खे आज़माइण उन्हनि लाइ वॾो महांगो साबित थींदो। अफ़गान तालिबान जी धोखेबाज़ी वधीक बर्दाश्त न कंदासीं। जेकॾहिं चाहियूं त तोरा बोरा जी शिकस्त जा मंज़र ॾेखारींदासीं। जेकॾहिं विढ़णो आहे त दुनिया सभु कुझु ॾिसंदी। असां तालिबान खे ॿीहर गारनि में धिकण जी सलाहियत रखूं था। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो त बिरादर मुल्कनि जे दरख़्वास्त ते पाकिस्तान अमल लाइ ॻाल्हियुनि जो आगाज़ कयो, पर अफ़गान अमलदारनि जा ज़हरीला बयान तालिबान जी बदनियती वारी सोच खे ज़ाहिर कनि था। अमरीकी सदर पारां हिकु भेरो ॿीहर पाक भारत जंग जो ज़िक्र। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाक भारत जंग दौरान 7 नवां ख़ूबसूरत जहाज़ किराए विया। भारतीय वज़ीर आज़म ऐं पाकिस्तान जे फील्ड मार्शल खे चयो त जंग कई त वापार न कंदासीं। ईअं 24 कलाकनि दौरान ॿिन्ही मुल्कनि विच में मामिलो ख़त्म थी वियो। एटमी जंग जी सूरत में असर हर तरफ़ पखिड़िजनि हा ऐं लखे माण्हू मरनि हा। जंगियूं रोकण में 70% हिसो वापार जो आहे। टोक्यो में बिज़नेस लीडर्स कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त हमास विच ओभर मुआदे जो नंढड़ो हिसो आहे। हमास रिव्यू तब्दील न कयो त उनखे ख़त्म करे छॾींदासीं। इसराइल खे हमले जो जवाबु ॾियण जो हक़ हासिल आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त सिंध हुकूमत अवाम सां कयल वाइदा पूरा करे रही आहे। कराची जे शहरनि खे उहे सभु सहूलियतूं ॾींदासीं जेके वॾनि शहरनि में हूंदियूं आहिनि। ताज हैदर पुल अॼु खां ट्रैफ़िक लाइ खोली वई आहे। शाहरा भुट्टो जो कमु बि मुकमल थी वियो आहे। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे शर्जील मेमन वधीक चयो आहे त कराची में ट्रैफ़िक जे निज़ाम खे बहितर बणाइण लाइ ए चालान सिस्टम लागू कयो वियो आहे। बरसातनि खां पोइ कराची जे रोडनि जी तामीर जो कमु हले पियो। सॼे मुल्क मां माण्हू रोज़गार ऐं इलाज लाइ कराची अचनि था। ठुलवेझो बंगलानी धुरनि में हलंदड़ पुराणे तकरार नौजवान गोलियूं हणी क़तल। ॻोठ फतेह अली बंगलानी में घर ते हथियार बंदनि जी का फायरिंग में नौजवान बख़्त बंगलानी मारिजी वियो। धुरनि में हलंदड़ तकरार तां 3 महीना अॻु 2 नीगर क़तल थिया हुआ। वाक़ियो पलांद में पेश अचण जा चोबोल। बुलंदी शाह करीम वेझो तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर, 2 ॼणा फौत। टंडो मोहम्मद ख़ान सिजावल रोड ते सठिया स्टाप वटि ख़ौफ़नाक रोड हादिसो। मुमताज़ ऐं नज़ीर नारो मौक़े ते फौत। लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। उडेरो लाल जो फ़ौजी जवान बलोचिस्तान में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद। ॻोठ वॾो ॾाहिरी वासी ख़ुदा बख़्श ॾाहिरी सर्च ऑपरेशन दौरान दहशतगर्दनि जे हमले में शहादत माणी। शहीद जो मड़ अॼु अबाणे ॻोठ आंदो वेंदो ऐं फ़ौजी एज़ाज़ सां तदफ़ीन कई वेंदी।